अहम इत्तला कायदे अवाम फ़ख्र एशिया शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जे 93 सालगिरह जो सुभाणे बरोज़ जुमअतुल मुबारक बतारीख़ 8 जनवरी 3 बजे शाम जो महर हाउस रुस्तम में पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध काउंसिल जो मेंबर साबिक़ टिकट होल्डर लखी खानापुर PS 8 मोहतरम कामरान खान महर साहब पंहिंजे वर्करनि जियालनि उहिदेदारनि सां गॾु केक कटींदा। रुस्तम जे समूरनि PP वर्करनि ऐं शहीद भुट्टो जे चाहींदड़नि खे तक़रीब में शिरकत जी दावत आहे। पारां कामरान खान महर PP अॻुवाण रुस्तम। अहम इत्तला कायदे अवाम फ़ख्र एशिया शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जे 93 सालगिरह जो सुभाणे बरोज़ जुमअतुल मुबारक बतारीख़ 8 जनवरी 3 बजे शाम जो महर हाउस रुस्तम में पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध काउंसिल जो मेंबर साबिक़ टिकट होल्डर लखी खानापुर PS 8 मोहतरम कामरान खान महर साहब पंहिंजे वर्करनि जियालनि उहिदेदारनि सां गॾु केक कटींदा। रुस्तम ऐं पसगरदाई जे समूरनि PP वर्करनि ऐं शहीद भुट्टो जे चाहींदड़नि खे तक़रीब में शिरकत जी दावत ॾिजे थी। पारां कामरान खान महर PP अॻुवाण।